नाज़रीन, गुलामुल्लाह शहर में बरसाती पानी निकाल न थियण सबब रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शहजाद मला जी। शहजाद, गुलामुल्लाह शहर में तेज़ बरसात के वसकारे का गुलामुल्लाह शहर जी जेका मेन इमाम बारगाह दर बतूल उन जे अॻियां ऐं ही मेन जेका डॉक्टर गली आहे उन जे अॻियां गोॾे जहिड़ो पानी बीजी वियो आहे, जॾहिं त सफ़ाई अमलो जेको सो गुम आहे। इन हवाले सां हितां जे रहवासियुनि एहतिजाज कयो आहे। जेकी गुलामुल्लाह जा वेदन आहे यकीनन इहे ई वेदन साॻी पूरी सिंसा आहे। सिंसा न आहे पर हर हुन गैरतमंद क़ौम सां आहे। जेकॾहिं असांजी इहा हालत रही त सुभाणे असीं इन्हनि पाणियुनि में ॿुॾी ऐं मरी ख़तमु थी वेंदासीं। चूंडियल अमरदारनि ऐं ज़िले जे मेंबर ऐं ज़िले जे चेयरमैन ऐं इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी असांजे शहर जी मालिकी कनि ऐं ही पाणी निकाल कनि। हुकूमत खे गुज़ारत आहे त असां ग़रीब माण्हू एतिरे आहियूं जेको ॿार असांजा बि हली नथा सघनि। हाणे ॿुॾियो था मरूं, शहर में वेठा आहियूं, शहर में रहूं था, ग़रीबाणू हाल आहे। जे न त असांखे ज़हर जी गोली ॾेई मारे छॾीनि, असांजा बच्चा परेशान आहिनि। गुलामुल्लाह शहर जा हे हाल आहिनि। जेकॾहिं थोरी बरसाति पए थी त असीं जेको सो शहर जे गलियुनि मां हली कोन था सघूं ऐं ॿार बचे खे त एॾी वॾी तकलीफ़ आहे जेको हिन पाणियुनि मां गुज़री कोन था सघनि। ऐं इन खां अलावा जेके शहरी माण्हुनि से ॾाढा परेशान आहिनि। हिन जे ऐं स्कूल जा जेके नंढड़ा नंढड़ा ॿार अचनि था ऐं उहे बि हिन पाणी खां वञण खां लाराइनि था। हाणे असांजो इहो मुतालबो आहे त असांजे शहरनि खे सुठियूं सुठियूं सहूलियतूं ॾेई ऐं उन्हनि खे ऐं पाणी जी नेकाली जो सिस्टम रखियो वञे। तव्हां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त गुलामुल्लाह शहर में तेज़ बरसाति खां पोइ जेका मेन डॉक्टर गली ऐं इमाम बारगाह वारी गली आहे उन में कंहिंजो ॿार बचो बि नथो मटे सघे, जंहिंजे करे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो पवे। हितां जो जेको यूसी सेक्रेटरी आहे उहो बि मंज़र आम तां गुम आहे। जेको सफ़ाई अमलो आहे उहो बि घर वेठे पघारूं खणे थो पर सफ़ाई करण खां बिल्कुलु जेको सो इनकार करे वेठल आहिनि, जंहिंजे करे असां सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं।